अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पीरिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म 27वीं तरमीम में इस्तस्ना जी शिक वापस वठण जी हिदायत करे छॾी। शहबाज़ चयो आहे त उहा तरमीमी शिक काबीना खां मंज़ूर थियल मसूदे में शामिल न हुई। चूंडियल वज़ीर आज़म यकीनन कानूनी अवाम जी अदालत में जवाबदा आहे। पंहिंजे बयान में वज़ीर आज़म वधीक चयो आहे त कुझु लीगी सेनेटरनि या शिक सेनेट जे मसूदे में शामिल कई। सेनेटरनि खे फौरी तौर ते इहा शिक वापस वठण जी हिदायत करे छॾी आहे। सेनेट ऐं क़ौमी असेंबली जे कानून ऐं इंसाफ़ बाबति गॾियल स्टैंडिंग कमेटी जो इजलास जारी। कमेटी 27वीं आईनी तरमीम जी शिक वार मंज़ूरी ॾींदी। JUI पारां बाइकॉट तहरीक इंसाफ़ तरमीम ते बहस लाइ पूरे ऐवान ते मुश्तमिल कमेटी ठाहिण जो मुतालबो करे छॾियो। PTI जे पार्लियामेंटी लीडर अली ज़फ़र चयो आहे त तरमीम जो ड्राफ्ट हाणे मिलियो आहे, पढ़ण खां सवाइ उन ते बहस नथो करे सघिजे। कमेटी जे चेयरमैन फारूक एच नाइक चयो आहे त तरमीम जे शिकनि ते 80% मुशावरत थी चुकी आहे। 20% मामलनि ते अॼु मुशावरत मुकमल थी वेंदी। हर पार्टी पंहिंजी पंहिंजी राय ॾियण जो हक़ आहे। मुखालिफ धुर पारां 27वीं आईनी तरमीम खिलाफ मुल्क गीर तहरीक हलाइण जो ऐलान। महमूद खान अचकज़ई ऐं अलामा राजा नासिर अब्बास चयो आहे त एहतजाजी तहरीक हलाइण खां सवाइ को रस्तो नाहे। इदारनि खे मफ़लूज कयो वियो आहे। पाकिस्तान ऐं तुर्की पारां इलाइक़ी ऐं आलमी मामलनि ते ताउन जारी रखण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं तुर्क सदर तैयब एर्दोगान विच में बाकू में मुलाक़ात में फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं आज़रबाईजान जो सदर बि मौजूद हुआ। बतरफ़ा लाॻापनि जो जाइज़ो वरितो वियो। अमन खे हथी वठाइण में गॾियल ख़्वाहिश जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाक तुर्क दोस्ती पायदार लाॻापनि जी अकास आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त आईनी तरमीम मंगारे अरबा जे ॾींहुं क़ौमी असेंबली में पेश कई वेंदी। इत्तेहादियुनि खे कुझु नुक़्तनि ते एतिराज़ थी सघे थो, जिन ते ॻाल्हियूं थी सघनि थियूं। ख़्वाजा आसिफ वधीक चयो आहे त आईनी तरमीम सां सूबनि जी ख़ुदमुख्तियारी मुतासिर न थींदी। 27वीं तरमीम क़ौमी असेंबली मां अक्सरियत सां पास थियण जी उमेद आहे। क़ौमी शहर अल्लामा इक़बाल जो अॼु 148 जनम ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। लाहौर में मज़ार इक़बाल ते गार्डन जी तब्दीली वारी तक़रीब नेवी जे दस्ते ज़िम्मेवारियूं संभाले वरितियूं। GOC लाहौर अल्लामा इक़बाल जी मज़ार ते हाज़िरी भरी। गार्डन पारां इस्लामी पेश सदर आसिफ अली ज़रदारी पारां शाइर मशरिक़ के जन्म दिहाड़े ते लफ़्ज़नि जी भेटा पेश। मिप ख़ास वेझो स्कूल वेंदे गुम थियल शागिर्दियाणी बेदर्दी सां क़तल। बोरी बंद लाश हथ। जलोरी वासर 10 वारनि जी आमना कंडाणी जो धबका शाख मां लाश मिलियो। न्याणी जे वालिद गुलाम हैदर कंडाणी चयो आहे त धीउ 5 ॾींहं अॻु स्कूल पढ़ण लाइ वई हुई। वापसि न अचण ते थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई। कंहिं सां दुश्मनी नाहे। न्याणी खे क़तल करे ज़ुल्म कयो वियो आहे। कलोई वेझो नारी मुबैना तौर फाहो खाई आपघात गॾिजियो। ॻोठ ख़्वाजा अलाउद्दीन में 22 वरनि जी कविता कलोई जो घर मां लाश मिलियो। वारसनि मूजिबि नारी घरू अणबड़ तां ख़ुदकुशी कई आहे। कंदरा वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल। 25 वरनि जे नज़ीर अहमद बुरड़ो जो ज़मीन मां गोलियूं लॻल लाश मिलियो। दोस्त मथां क़तल जो इल्ज़ाम। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार जे पीउ खे गिरफ़्तार करे वरितो। नवाब वली मोहम्मद में बदमनी खिलाफ़ SVP जे सॾ ते हड़ताल। शहर जा समूरा कारोबारी मर्कज़ बंद। दुकानदारनि पारां हिमायत। अॻवाननि चयो आहे त शहर जे भरपासे बदमनी वधी वई आहे। फुर थियल गाॾियूं ऐं ॿियो सामान वापसि कराए अमन बहाल करायो वञे।